कहिड़ो बि इंसान रोज़गार खोले न पंहिंजो त पहिरियों इंतज़ार लाज़िम करे। हर वक़्तु इंसान चाहींदो आहे त मां जेकी इन्वेस्ट कई आहे त उन इन्वेस्ट जो मूंखे रिज़ल्ट मिले। जल्दी में उन्हनि खे मिलंदो आहे जेके अॻिते हली तबाह थी वेंदा। जिन खे पहिरियों नथो मिले त सम्झो अॻिते असांखे बादशाही मिलंदी। जिन खे पहिरियों मिले त सम्झो उन्हनि खे अॻिते हली नुक़सान मिलंदा। यादि रखो, जेके पहिरियों जल्दबाज़ी कंदा न उहे बाद में ॾाढो पछताईंदा। रोज़गार इंसान खोले कहिड़ो बि नंढे पैमाने खां स्टार्ट करे। पार्टनरशिप खां सभ खां पहिरियों त मां इहो चवंदुमि त पंहिंजो कर। पार्टनरशिप के इंसान सां न कर। छो पार्टनरशिप में पहिरियों इंसाननि जा रंग नज़र ईंदा आहिनि, बाद में इंसाननि जा रंग नज़र न ईंदा आहिनि, पोइ असली चेहरा नज़र ईंदा आहिनि। जेको बि क़दम खणो सोचे सम्झी क़दम खणो। तव्हां चवंदा आहियो त बसि मां हिन धंधे में वाक़िफ़ न आहियां, अॻिलो होशियारु आहे, अॻिलो बाक़ाइदे ॼाण थो रखे। न, तूं न आहे होशियारु त तूं पाण खे होशियारु कर। नंढे पैमाने खां स्टार्ट कर। फ़र्ज़ु न आहे त उनजी सोच ते तूं हल, पंहिंजी सोच बि हल। वरी जॾहिं रोज़गार खोलियो था न त इंतज़ारु कजो। पहिरियां ॾींहं इंसान खे ॾुखिया लॻंदा। जिन खे पहिरियों मिलणु शुरू थिए सम्झो आख़िर में उनखे तबाही आहे। जिन खे पहिरियों ई ॾुखियो मिले सम्झ आख़िर में उनखे बादशाही आहे। त यकीन त रखो न रब जे साथ ते। जेको बि कारोबार खोलियो उनजो इंतज़ारु कंदा कयो। नए कारोबार में शैतान इब्लीस विसविसा इंसान खे ॾाढा विझंदो आहे। नओं कारोबार जंहिंजो पहिरियों शुरूआत में उभरे त सम्झो उहो आख़िरत में ॾाढी तकलीफ़ ॾिसंदो। जंहिंजो बाद में उभरे त सम्झो उहो इंसान आख़िरत में वॾी बादशाही ॾिसंदो। त अल्लाह ते यकीन त कयो न त शैतान इब्लीस जे विसविसा में अची करे हे ॾिस न, रोज़ी बि ईअं ई आहे जीअं शादी जो निकाह हूंदो आहे। निकाह जे पहिरें मराले में सम्झो तव्हांखे ज़ाल मुड़ुस खे तकलीफ़ थी मिले त बाद में अल्लाह पाक तव्हांखे राहत ऐं सुकून ज़बरदस्त ऐं मस्तु ॾींदो। जेकॾहिं तव्हांजी पहिरियों ई मोहबत हलणु शुरू थी आहे त आख़िरत में हिक ॿिए खे ॾिसंदो बि न। हीअ दुनिया जो दस्तूर आहे। थोरे वक़्त जा इंतज़ार कयो। हर वक़्तु जल्दबाज़ी न कयो। जल्दबाज़ी करण वारा तबाह ऐं बर्बाद थी वेंदा। हमेशा क़दम उहो खणो जेको तव्हांखे दिलि ऐं दिमाग़ थो चवे। उहो क़दम न खणो जेके तव्हांखे हे हो था चवनि। हे हो जे चवण जे लाइ बाद में छा चवंदे, हिन जे चवण ते मां इहो कयुमि न, हुन जे चवण ते मां इहो कयुमि न। पंहिंजी सोच हलाईंदे न त सुभाणे पंहिंजो पाण सां ई ॻाल्हाईंदे त फलाणा मां वाक़ई पाण सां सही कयो। पंहिंजा बि त दिमाग़ जा तजुर्बा इस्तेमालु कयो न। यादि रखो, दुनिया में जेको बि क़दम खणो सोचे सम्झी खणंदा कयो। पार्टनरशिप करणी हुजेव न, छो त पहिरियों इंसान जी मासूमियत रंग हूंदा आहिनि, बाद में उहो रंग न ॾेखारींदो, पंहिंजा असली चेहरा ॾेखारींदो। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे, जेको बि कारोबार स्टार्ट कयो त पहिरियों सब्र ज़रूरु रखो, बर्दाश्त जो मादो रखो। जे पहिरियों ई तव्हांजो रोज़गार हलणु शुरू थी वञे त पोइ तव्हां मन हिकु वॾी ख़ुशी में हलिया वेंदा आहियो। उहा ख़ुशी तव्हांखे तकबर ते पहुचाईंदी आहे। तकबर वारी फिराए तव्हांखे ज़मीन में बि उछले हणंदो आहे। जीअं पहिरियों तव्हांखे कारोबार उथण में थोरी ॾुखियाई ॾिए त सम्झो हिमत न हारजांइ। हिमत मर्दा मदद ख़ुदा, वक़्तु आई त ख़ुदा जो कसम तुंहिंजे ई दुकान जा मेला हूंदे। पर हसद न कजांइ के इंसान सां। जज़ाकल्लाह ख़ैर। मां सलाम।